रमज़ान जी माना चाहे रमज़ान जी माना है सड़ी वञण, रमज़ान जी माना है ख़त्म करे छॾणु, रमज़ान जी माना है मिटाए छॾणु। छा खे मिटाईंदो रमज़ान? रमज़ान जेको पोयां 11 महीना गुज़रिया उन जे अंदरि जेके असां गुनाह थिया आहिनि, रमज़ान रोज़ हिकु हिकु रोज़ो उनखे ख़त्म करे छॾींदो आहे। रमज़ान जी माना आहे सड़ी वञणु, ख़त्म करणु। यानी रमज़ान जी बरकत सां जेके पोइ ते असां खां 11 महीने में गुनाह सादे थिया हुआ आहिनि, अल्लाह ताला रमज़ान जी बरकत सां उहो ख़त्म करे छॾिया। रमज़ान जो रोज़ो इंसान के ज़ाहिरी तौर में तकलीफ़ ज़रूर पहुंचाए थो। अल्लाह ताला फरमाए कुरान हकीम जे अंदरि, अल्लाह ताला फरमाए कुतिबा अलैकुम सियाम, अल्लाह ताला फरमाए तव्हांजे मथां रोज़नि खे फ़र्ज़ कयो आहे असां। रोज़नि खे तव्हांजे मथां असां रब जेको आहे तव्हांजे रब जेको तव्हांजो ख़ालिक़ अकबर जेको आहे, जंहिंजे आॾो तव्हां सजदो कंदा आहियो, उन रब तव्हांजे मथां रोज़नि खे फ़र्ज़ कयो आहे। इन खां बाद में अल्लाह ताला वज़ाहत बि अॻिते ॾिनी, अल्लाह ताला वज़ाहत बि ॾेई छॾी, या अल्लाह रोज़ा तूं फ़र्ज़ कया, पर इन जो मक़सदु अल्लाह ताला फरमाए मक़सदु बि आहे। अल्लाह ताला फरमायो लअल्लकुम तत्तकून, तव्हांजे रब इन जे करे तव्हांजे मथां रोज़ा जेको आहे फ़र्ज़ कया, लअल्लकुम तत्तकून। अल्लाह ताला फरमाए तव्हां मुतक़ी थी वञो, तव्हां मुतक़ी थी वञो, तव्हां इन हालत में मुंहिंजे तरफ़ अचो जो मां रब जेको आहे तव्हां खां राज़ी हुजां।